त वर्ब पढ़ंदासीं। हाणे वर्ब काफ़ी ॿारनि खे ख़बर हूंदी त वर्ब खे सिंधी में, हाणे सिंधी असांजी ॿिनि तरीक़नि जी आहे। हिकिड़ी आहे ओल्ड सिंधी या तव्हां हुनखे हार्ड सिंधी चओ, ॿी आहे इज़ी, ठीकु आहे, सवली सिंधी। हाणे हिन खे ओल्ड सिंधी में तव्हां हिन खे चवंदो फाइल। मिसाल त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा जेके बाइट आहिनि उहे तक़रीबन ॾुखी ऐं पुराणी सिंधी में लिखियल आहिनि, ॾुखी आहे। ऐं वरी जेका असां हुननि जी सम्झण में कढंदा आहियूं त असां वरी सवली सिंधी में कढंदा आहियूं। त अहिड़े हवाले सां पार्ट ऑफ स्पीच में जेका हिन खे ॾुखी सिंधी में जेका चइबो आहे फाइल, ऐं सवली सिंधी में हिन खे चइबो आहे कम, ठीकु आहे। त जीअं मूं तव्हांखे कल्ह नाउन ऐं प्रोनाउन पढ़ायो, ठीकु आहे, त नाउन ऐं प्रोनाउन जो कमु साॻियो हूंदो आहे, सभिनी खे ख़बर आहे। नाउन जेका कंहिं बि शइ जो नालो, प्रोनाउन वरी अहिड़ा लफ़्ज़नि जेके नाउन जे बदिरां असांखे कमु अचनि था। त वर्ब जो बि बिल्कुलु रिलेशनशिप या जेका वास्तो या तइल्लुक़ पाण चऊं उहो नाउन ऐं प्रोनाउन सां आहे। कंहिंसां? नाउन ऐं प्रोनाउन सां आहे, ठीकु आहे। ख़बर अचे बि पए बि समझ? यस सर, ठीकु आहे। त हाणे वर्ब जी डेफिनेशन कीअं थींदी? जीअं असां नाउन पढ़ीसीं, नाउन इज द नेम ऑफ अ वर्ड, नाउन इज द नेमिंग वर्ड। कंहिं बि शइ जे नाले खे नाउन चइबो आहे। प्रोनाउन वरी अहिड़ा लफ़्ज़ जेके नाउन जे बदिरां असांखे कमु अचाइनि, कमु ईंदा आहिनि, ॿोली खे सुहिणो ठाहींदा आहिनि। असांजी मिसाल तौर वधीक नाउन छा नाला वठण जे बदिरां असां हुते प्रोनाउन यूज़ कंदा आहियूं, जेका लैंग्वेज ॾाढी शॉर्ट थी वेंदी आहे। ओके, त अॼु असां पढ़ंदासीं, छा पढ़ंदासीं? वर्ब। त वर्ब छा आहे? कम। असां हिनखे सवली सिंधी में हिते नालो ॾेई छॾियो था, कम। असां चवंदासीं वर्ब शो एक्शन, वेरी गुड, any noun हिकिड़ो बाबा ॻाल्हाए, को बि ॻाल्हाए उहो हिकिड़ो ॻाल्हाए, ठीकु आहे। त वर्ब शोज एक्शन। वर्ब छा थो करे? एक्शन लफ़्ज़ जी माना कमु आहे। वर्ब शो एक्शन, वर्ब असांखे कमु ॾेखारे थो ऑफ एनी नाउन और प्रोनाउन। मूं तव्हां खां साॻी ॻाल्हि कई, पहिरीं इहा ॻाल्हि कई त वर्ब छा थो करे? नाउन ऐं प्रोनाउन जो कमु ॾेखारे थो जुमलनि में। नाउन ऐं प्रोनाउन जो कमु ॾेखारे थो जुमलनि में। अहिड़े तरीक़े सां जेका एडजेक्टिव सुभाणे पाण पढ़ंदासीं, एडजेक्टिव वरी छा कंदो? नाउन ऐं प्रोनाउन जी क्वालिटी ऐं डिसक्वालिटी ॿुधाईंदो। सभी सिंधी में असां हिनखे सिखूं पिया, ठीकु आहे। हाणे ही थी वियो वर्ब जी डेफिनेशन, ठीकु आहे। ऐं कल्ह मूं तव्हांखे इहा जेका ॻाल्हि काफ़ी ॿारनि खे ख़बर हूंदी त वर्ब जा जेके बेसिकली घणनि हिसनि में विरायल आहे? ॿ हिसनि में। केरु ॿुधाईंदो मूंखे कहिड़ा कहिड़ा हिसा? शाबाश, ॿुधायो तव्हां। वेरी गुड, मेन वर्ब, वेरी गुड। त हिकिड़ा वर्ब जा हूंदा आहिनि मेन वर्ब, ॿिया हूंदा आहिनि हेल्पिंग वर्ब। ओके, त मेन वर्ब जेके आहिनि अहिड़ा वर्ब जेके एक्शन ॾेखारनि, ठीकु आहे। हेल्पिंग वर्ब अहिड़ा वर्ब जेके असांखे सेंटेंस ठाहिण में हेल्प कनि। मिसाल तौर तव्हां पढ़ियो हूंदो, ॾिसो, इज़ आहे, एम आहे, आर आहे, हेज़ आहे, हेव आहे, डू आहे, डिड आहे, मस्ट आहे, शल आहे, शुड आहे। त इहे आहिनि इन जा हेल्पिंग वर्ब। ओके, अॼु असां पढ़ंदासीं मेन वर्ब जे हवाले सां, जेको इन जो हिकिड़ो मेन हिस्सो आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त वर्ब जेका कमु ॾेखारे थो, केरु ॾेखारे थो? मेन वर्ब ॾेखारे थो, ठीकु आहे। त ही डेफिनेशन तव्हांखे आई होप यादि थी वेंदी। हाणे जेके असां लिखूं था इन जो फंक्शन ऑफ वर्ब, माना वर्ब जा कम, वर्ब जा त वर्ब जूं जेकी बेसिकली घणियूं फॉर्म्स हूंदियूं आहिनि? 4 फॉर्म हूंदियूं आहिनि कंहिं बि एक्शन वर्ब जूं। हिकिड़े खे पाण चऊं V1, ॿी खे पाण चऊं V2, टी खे पाण चऊं V3, चौथी खे पाण चऊं V4। ओके, हाणे हर वर्ब जूं 4 शिकिलूं हूंदियूं आहिनि। मिसाल तौर असां हिते वर्ब खणूं गो, ही थी हुई इन जी पहिरीं शिकिल, बुनियादी शिकिल। इन जी ॿी फॉर्म आहे, अवेश तव्हां ॿुधायो? वेंट, वेरी गुड। अच्छा चंद्र, तव्हां इन जी थर्ड फॉर्म ॿुधायो? वेरी गुड, छा पढ़बो? इन खे गान पढ़बो। ओके, ऐं इन जी चौथी शिकिल आहे गोइंग।
ठीक हो? त हर वर्ब जो चार शिकलूं हूंदियूं आहिनि जेके एक्शन वर्ब अहिड़ा वर्ब जेके कम ॾेखारनि उन हर वर्ब जो चार शिकलूं आहिनि ऐं इन हर फॉर्म जो हिकिड़ो कम हूंदो आहे। मिसाल तौर सभु फॉर्मूं हिकिड़े टेंस में यूज़ कोन थियूं थियनि, हर फॉर्म कंहिं न कंहिं मुख़्तलिफ़ टेंस में यूज़ थींदी आहे। फॉर्म्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे ॿियो हिकिड़ो वर्ब असां लिखूं था, स्टील, माना चोरी करण। स्टॉप, ओके, stolen, okay, stealing, थियो? फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म, V1, V2, V3, V4, थियो? हाणे मिसाल तौर आहे चौथो असां लफ्ज़ लिखूं, लव, loved, loved, loving। इहो मूं तव्हांखे 4 पंडी अॻु में बि पढ़ायो त अहिड़ा वर्ब जेके ईडी खणनि उन्हनि खे चइबो रेगुलर वर्ब, ऐं अहिड़ा वर्ब जिन जी फॉर्मूं 4 ई चेंज हुजनि उन्हनि खे चवंदासीं इरेगुलर वर्ब। ओके, रेगुलर माना क़ाइदे वारा, इरेगुलर माना बिना क़ाइदे वारा। हाणे असां ईंदासीं त इन्हनि जो फंक्शन छा आहे। इन्हनि जो त पहिरीं फॉर्म हूंदी आहे वर्ब जी, वो सिर्फ ऐं सिर्फ किथे यूज थींदी आहे? वेरी गुड, प्रेजेंट इंडेफिनिट चऊं या पाण इने के सिंपल टेंस चऊं, ठीक है, सिंपल टेंस चऊं हिन में यूज थींदी आहे। वर्ब की सेकंड फॉर्म किथे यूज थींदी आहे? नॉट प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस, ही यूज थींदी आहे पास्ट कंटीन्यूअस टेंस। V1 जेका यूज थिए थी प्रेजेंट में, ही थिए थी पास्ट सिंपल टेंस। ओके, ही शय तव्हांखे ज़हन में रखणी वेंदी। असां पढ़ूं पिया फंक्शन ऑफ वर्ब। वर्ब जी थर्ड फॉर्म जेका यूज थींदी आहे वो थींदी आहे नो, वो कंहिं बि परफेक्ट टेंस में यूज थींदी आहे, ॿियो पैसिव वॉइस में यूज थींदी आहे, ठीक आहे। ही कंहिं बि परफेक्ट माना मुकम्मल कम, परफेक्ट प्रेजेंट के परफेक्ट में यूज थिए, पास्ट के परफेक्ट में यूज थिए या फ्यूचर के परफेक्ट में। मां तव्हांखे इन्हनि जो अॼु माना इहो तव्हांखे आउं ॿुधायां थो त वर्बनि जूं फॉर्मूं यादि करणु छो ज़रूरी आहिनि। वर्बनि जूं फॉर्मूं इन लाइ ज़रूरी आहिनि त जेकॾहिं असांखे वर्ब जी जेकॾहिं थर्ड फॉर्म यादि न हूंदी त असां कॾहिं बि परफेक्ट टेंस खे ठाहे नथा सघूं, छाकाणि त हर टेंस में वर्ब जी हिकु मुख़्तलिफ़ फॉर्म यूज़ थींदी आहे, ठीकु आहे। वर्ब जी फर्स्ट फॉर्म जेका आहे वो सिर्फ़ ऐं सिर्फ़ प्रेजेंट इंडेफिनिट टेंस में यूज़ थींदी आहे। बाक़ी वर्ब जी फर्स्ट फॉर्म तव्हां कंहिं बि कंटीन्यूअस टेंस में यूज़ कोन था करे सघो, परफेक्ट टेंस में यूज़ कोन था करे सघो, परफेक्ट कंटीन्यूअस टेंस में यूज़ नथा करे सघो, छाकाणि त हर वर्ब जो हिकिड़ो अलॻि टेंस में इस्तेमालु थियणु ई जेका उन जो अलहदा कमु हूंदो आहे। त ही आहे, ॿियो थींदो आहे ही एक्टिव ऐं पैसिव बि असां अॻिते हली एक्टिव जा पैसिव ठहंदा आहिनि त उहो पढ़ंदासीं। हुते बि सिर्फ़ जेका वर्ब जी थर्ड फॉर्म यूज़ करणी आहे असांखे, ना ही करणी आहे ना ही हू करणी आहे। ओके, ऐं हाणे अचूं था असां वर्ब जी फोर्थ फॉर्म ते। त वर्ब जी फोर्थ फॉर्म जीअं तव्हांखे ख़बर आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ कंटीन्यूअस टेंस में, माना कंटीन्यूअस भले प्रेजेंट जो हुजे, पास्ट जो हुजे या फ्यूचर जो हुजे। ॿियो ही वर्ब जी फोर्थ फॉर्म परफेक्ट कंटीन्यूअस टेंस में भी यूज थींदी आहे, वो चाहे प्रेजेंट जो परफेक्ट कंटिन्यू हुजे, पास्ट जो परफेक्ट कंटिन्यू हुजे या फ्यूचर जो परफेक्ट कंटिन्यू हुजे। त असां हिते लिखूं था कंटी NUOUS, त ही कंटीन्यूअस टेंस में यूज थिए थी। ॿियो थिए थी परफेक्ट कंटिन्यू, शाबाश, ठीक है। असां इनखे शॉर्ट में करे छॾियो आहे। त हाणे तव्हांखे ख़बर पई त टेंस हूंदा आहिनि उहे वर्ब खां सवाइ न ठहंदा आहिनि। हर टेंस जो हिकिड़ो अलहदा हेल्पिंग वर्ब हूंदो आहे
ऐं उन में मेन वर्ब हूंदा आहिनि त अहिड़ा वर्ब जेके कम ॾेखारनि उन्हनि खे पाण चवंदासीं मेन वर्ब। ओके, असां मेन वर्ब चवंदासीं, ॿियो उन्हनि खे चवंदासीं एक्शन वर्ब। ऐं फार्मूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेका इन्हनि जी हूंदियूं आहिनि। हाणे कुछ वर्ब अहिड़ा आहिनि जेके मेन वर्ब बि आहिनि ऐं हेल्पिंग वर्ब आहिनि। मिसाल तौर आहे कैन। कैन लफ़्ज़ जी माना आहे सघण। कैन कुड कुड, पर इन जी फोर्थ फॉर्म नथी ठहे। ठीकु आहे। ऐं हिकिड़ो आहे डू। डू जो आहे डिड। ठीकु आहे। इन थर्ड फॉर्म आहे डन। फोर्थ फॉर्म आहे डूइंग। डू डन, डू डिड डन डूइंग। ठीक है। डू हिते लगाईंदासीं, डिड हिते लगाईंदासीं, डन हिते लगाईंदासीं, डूइंग हिते लगाईंदासीं। त ये हुआ वर्ब जा फंक्शन। ये हुआ वर्ब जा फंक्शन। हाणे वर्ब जी थर्ड फॉर्म एडजेक्टिव थी सके थी। वर्ब जी थर्ड फॉर्म एडजेक्टिव थी सके थी। मिसाल तौर स्टोलन। स्टोलन लफ्ज़ जेका वर्ब आहे पर ये एडजेक्टिव थी सके तो ये थोरो वडी लेवल जो आहे। असां अॻिते हली पढ़ंदासीं। ऐं वर्ब जी चौथी फॉर्म ही नाउन जी शक्ल में वठंदी है। जेरड भी थींदी है ऐं किथे किथे एडजेक्टिव भी थींदी है। ठीक आहे। ही थोरो वडी लेवल जो आहे। असां अॻिते हली पढ़ंदासीं। अॼु जे लाइ एतिरो त वर्ब जूं फॉर्मूं कीअं कीअं टेंशन में इस्तेमाल